आलम जो धणी अवल अल्लाह वली माल आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे हाय हाय कूड़ियूं पुछनि केच जो होत न पुछे हिकिड़ी जंहिंजो पुनल सां पेच सा पाण ई थींदी पधरी सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे रामो इरादा अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि सो ही ख़िदमत हुजे या मोहबतुनि जो हिकिड़ो मेड़ो हुजे मोहबतुनि सां हिक ॿिए सां हर हफ़्ते में 2 ॾींहं मुलाक़ात थींदी हुजे कचहरी थींदी हुजे सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं हर छंछर रामो इरादा अवां सां जेको हुजनि लेव कचारूं कनि फोन कॉल ते कचारूं कनि तो वेही सोचींदो हुजां राति त माण्हू हिकिड़ा सोचींदा दुनिया में हेतिरो करे छॾियो हुजे हाणे थकिजी पिया हुजूं मूं सोचो हुजे रामण हिते घर में वेठे वेठे ईअं साल आङुरियुनि ते ॻणण खां बिना झड़ो गुज़री विया हुजनि ऐं कुझु कयो बि न हुजे वधी वधी अहिड़ो थियो हुजे सो दुनिया में अहिड़ो को अञा को कारनामो न करो हुजे बस इहो हिकिड़ो कारनामो करो हुजे जेको कंदो हुजे इहो बि कयो हुजे बाक़ी तो जड़े खां त इहो बि न थींदो हुजे सो कीअं थी वियो हुजे ख्वाब में कयल आहे सा सो इन जे करे त दुनियादारीअ में माण्हू जॾहिं दुनिया में आयो हुजे त कुझु न कुझु करे वेंदो हुजे सो इन जे लाइ हुजे त माण्हू खे कोशिशि वठणु लाज़मी हुजे ज़रूरी हुजे कुझु न कुझु माण्हू करे वञणु खपंदो हुजे न त पोइ जेको हुजे न ॼावा हुजूं न ठहिया हुजूं न ज़माने में आया हुजूं जो कुझु बि न कयो हुजे वरी ईअं हलिया विया हुजूं सो दुनिया जा माण्हू जेके हुजनि ॾिसो त केॾियूं जंगियूं लॻियूं हुजनि तकलीफ़ूं आयूं हुजनि इहे केॾा न कुदरती आफ़तूं आयूं हुजनि पर उन्हनि क़ौमनि वरी अॾियो हुजे वरी अॾियो हुजे वरी अॾियो हुजे वरी पंहिंजो पाण खे एॾो मज़बूत कयो हुजनि जो दुनिया में पंहिंजो नालो कया बीठा हुजनि त अव्हां सभिनी खे बि इहो सोचणु घुरिजंदो हुजे त पंहिंजे धरतीअ ते वेठा हुजो पंहिंजा वसीला हुजनि पंहिंजूं ॻाल्हियूं हुजनि पंहिंजो दरिया पंहिंजा जबल पंहिंजूं मौसमूं हुजनि ऐं ॾिसो त कहिड़े हसीन हे पंहिंजे सुहारी सिंध ते मौजूदु हुजऊं ऐं असां वेही ॻाल्हियुनि जा ख़ाली बंद ॿधंदा हुजूं बाग बागीचा गुल फुल दरिया धरती सभु असांजी पंहिंजी हुजे पंहिंजी धरती ते वेठा हुजूं पंहिंजनि में वेठा हुजूं पोइ बि ॾुखारा हुजूं पोइ बि सूर ई सूर हुजनि त पोइ त ॼमी फाथा हुजूं पर इहो बि वरी भिटाई साईं चयो हुजे त ॾिसो त वणनि जी केॾी सुठी ॻाल्हि हुजे त वण केॾो न कमाल कंदा हुजनि वण था मेवो कनि पाण न खाइनि पंहिंजो वण था मेवो कनि पाण न खाइनि पंहिंजो ठिकर भितर धूणा धार सहनि फिरियो था फरनि लजादार लतीफ़ चए सो इहो वास वणनि फिरियो था फरनि सो लजादार लतीफ़ चए इहो वणनि जो जेको हिकिड़ो कमाल हुजे त भिटाई साईं हमेशह असांखे किथे न किथे कंहिं ॻाल्हि में सम्झाणी उस्ताद वारी अहिड़ी त ॾिनी हुजे आगाही ॾिनी हुजे उहो सभु कुझु जेको जेको भिटाई साईं असांखे किताबनि में ॿोलीअ में लफ़्ज़नि में असांखे बेतनि जे वसीले ॿुधाए गया हुजनि उहो सभु कुझु जेको हुजे हींअर असां ॾिसूं हालतूं अहिड़ियूं हुजनि के उहो सॼो मंज़र असांखे साम्हूं अचे के इहो ॻाल्हि सॼी जेका हुजे तोरे तक लिखल हुजे हा तो भिटाई साईं हमेशह असांखे सुजाॻीअ जी निशानी बि ॾिनी हुजे सुजाॻ बि कयो हुजे त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले निंडुनि में त पोइ वक़्त वञे गुज़री पोइ त जेको हुजे रगो हीअ कार हुजे के हाणे छा थियो हुजे रेल निकिरी वई हुजे वरी भिटाई छा चयो हुजे ततीअ थधीअ काह
ततीअ थधीअ काह कान्हे वेल विहण जी वाह वाह मतां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो वाह वाह माना थधि केतिरी बि हुजे तूं पंहिंजी मंज़िल ॾांहुं तूं पंहिंजे सफ़र खे जारी रख पंहिंजे कमकार जे तरफ़ जेको हुजे रवां धवां हुजे बाक़ी हे थधि पोइ कॾहिं गर्मी पोइ कॾहिं ॾुख कॾहिं तकलीफ़ चवंदा न हुजे न कभी गमी त ख़ुशी वरी कभी हा, सो पर इहो हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो हुजे हिन सां असांखे हलणु खपंदो पर वरी भेटाई साईं हाणे ॾिसो त हर माण्हू ॿियो बेचैन लॻो पियो जे ॻाल्हि हुजे दरिया जी हितां जी ॻाल्हि हुजे हूअ ॾुखी ॻाल्हि हुजे समाज में भञ ड्रांह जड़ी लॻी पई हुजे त माण्हू बेचैन हुजे त इहे छो ईअं हुजनि हीअ ॻाल्हि हीअं छो हुजे हूअ ईअं हुजे पोइ भेटाई साईं छा चयो हुजे बंदर जा भई त सुखाणा मसमो बंदर जा भई त सुखाणा मसमो कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही एॾो सूर सही निंड न कजे नाखवा सुणे अव्हांखे भिटाई साईं त ॿुधाईंदो हुजे त अव्हां जेको पेर पसारे पोइते थी वेहंदा हुजो अॻिते जी न हुजे बसि ॻाल्हि ते पियो हले हिकिड़ी हंधि वेठा हुजो त वरिया गुज़री वेंदा हुजनि उते बि कुझु न ॾींदा हुजो कुझु न ठाहींदा हुजो तालीम न ॾेई सघंदा हुजो ॻोठ खे सौर न ॾेई सघंदा हुजो ॻोठ में एको न हुजे ॿधी न हुजे हिक ॿिए जे लाइ सलाह सवाब में न हुजो त पोइ अव्हां जी पूरी जेका ज़िंदगी गुज़री वई हुजे उहा ईअं वई हुजे त हिकिड़ो ॻोठ बि न बेकार हुजे न कम जी हुजे न कार जी हुजे न अझो थियो हुजे न इल्मु थियो हुजे न हुनर वरितो हुजे न अंग ढको हुजे न पेर ढकिया हुजे न पोइ रामण छा कयो हुजे पोइ न्याणी बि ॾुखी बचा बि ॾुखिया त पाण बि ॾुखियो उमिरि बि ॾुखी हाणे इहो कतण वारी कार कयो कतजे कतण वारी कार कंदा हुजो सोच उहा कंदा हुजो ॻाल्हियुनि में ॿिए सां दुश्मनीअ में अना रखण में इहो ईअं सिज लहंदा चढ़ंदा हुजनि सिज लही वरी चढ़ंदा हुजनि सिज लही वरी चढ़ंदा इहो रगो सिज लहंदो चढ़ंदो न हुजे अव्हां जी ज़िंदगीअ जा ॾींहं बि जेके हुजनि लहंदा चढ़ंदा हुजनि बसि पोइ हुनखे इन मां ईअं सम्झंदा हुजो हाणे चओ त हाणे अॼु इहो जेको कमु हुजे हिनखे अॼु छॾूं वरी सुभाणे करूं सुभाणे वरी ईंदी हुजे त वरी चऊं हल छॾ वरी सुभाणे करूं सो ईअं न हुजे जेको अव्हांखे कमु करणु खपंदो हुजे उहो अव्हांखे अॼु ई करणु खपंदो हुजे पोइ हा पोइ वरी हाणे असांजो हाल कहिड़ो हुजे कंहिं कंहिं गुंदीअ अन्न कणा भोए सारी बुख हाय कंहिं कंहिं गुंदीअ अन्न कणा भोए सारी बुख कहिड़ा कहिड़ा ॾिठा मूं तिन ॾोथियड़नि जा ॾुख सिंध न संभरे सुख उभरी सिज लही विया सो सिज ऐं ॾुख बुखूं इहे काटे काटे सिज अव्हां जा लही वञनि माना पोइ अव्हां कुझु न कयो हुजे सो पोइ वरी भिटाई खे पोइ हो थिए त कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मुंहुं कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मुंहुं जे तो सजण सारिया से वस नाहिनि मुंहुं जॾहिं कॾहिं तूं वण ॾिठा आरा करी उहे जेके माणिक मोती जॾहिं अव्हां खां वञनि हलिया अव्हां खां परे थी वञनि दूर वञनि अव्हां में उहा सघ न रहे अव्हां ओड़ा न थी सघिया हुजो अव्हां उन्हनि जी सोहबत न धारी हुजे पोइ अव्हां ॾुखियाईअ में घारींदा हुजो पर इहो अव्हां बचनि पंहिंजनि खे सौर ॾियो इल्मु ॾियो उन्हनि जी तरबियत अहिड़ी करे छॾींदा हुजो अव्हां जो जेको ज़िंदगी जो थक हुजे उहो लही पवंदो हुजे उन तरबियत मां जेके हुजनि उहे ॿियनि खे बि तरबियत ॾींदा हुजनि तॾहिं अव्हां जी इहा महिनत जेका हुजे कम जी थी हुजे न त इहे सम्झंदा हुजो न ॼावा हुजूं ऐं न वरी जेको हुजे ज़माने में कुझु कयो हाणे प्रोग्राम जी शुरूआत न हलंदा हुजूं ख़ूबसूरत लतीफ़ साईं जी आई हुजे ससीअ जे दास्तान मां हुजे लतीफ़ साईं जी शाइरी हुजे सो इन पासे हलंदा हुजूं इहो फोन जो नंबर बि अव्हांजे टीवी स्क्रीन ते हले फोन कॉल कंदा हुजो रामो ऐं राधा हर छंछर आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अव्हां सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में बीठा हुजनि पर हा उन सां गॾोगॾु महिराण टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब करो बेल आइकन लाइक बि कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उन में जेको बि रंग हुजे सुबे मेराण हुजे शबे मेराण हुजे लाॾा हुजनि गीत हुजनि या जेको बि रंग हुजे या वरी जेको हुजे रामू राधा जो इहो नंढड़ो जेको प्रोग्राम हुजे पोइ जेको बि हुजे अव्हां पाण यूट्यूब ते ॾिसी सघंदा हुजो सो
लतीफ़ साईं जी वाई हुजे प्रोग्राम जे शुरूआत में, उन खां पोइ वापसि ईंदा अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंधर निमाणी, आहियां निंधर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंधर निमाणी, आहियां निंधर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू ऐं राधा में भलीकार चवंदो हुजां, साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। ऐं मुंहिंजे दरिया जे कंधीअ जा, मुंहिंजे समुंड जे कंधीअ जा, समुंड जे कंधियुनि ते अॼल शहर जा ॾे हुजो, परॾे हुजो, जित हुजो, अवां सभिनी खे सिक भरियो हिकु दफ़ो ॿीहर सलाम हुजे। ही मोहबतुनि जो जेको जहान हुजे या दिलि में जेका आस हुजे, उकीर हुजे, त मालिक साईं सभ जो भलो कंदो हुजे। जग जो भलो पोइ असांजो भलो, अव्हां जो भलो पोइ असांजो भलो हुजे। सभ लाइ, सभ खां पहिरियां ॿिए जे लाइ मालिक साईं खे ॿाॾाईंदा हुजो त सभ जो ख़ैरु हुजे, पूरे जहाननि जो ख़ैरु हुजे। पोइ भिटाई साईं चयो हुजे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। जॾहिं असां सभिनी लाइ दुआ घुरंदा हुजूं त पोइ असां लाइ कीअं न हुजे दुआ। सो बाक़ी असांखे उन्हनि जो फल हासिल करणु खपंदो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? साईं शहर सिंजोरो खां नदीम रज़ा फासिली। चाल हुजे अदा, ख़ुशि हुजो, चङा भला। लॻी पिया प्रोग्राम ॾिसूं पिया मेहराणनि जो। जी अदा। तंहिंमें तव्हांजो बहितरीन प्रोग्राम छंछरु ऐं आचर ते हूंदो आहे। वाह वाह, कीअं लॻंदो हुजे? तव्हांजे डायरेक्टर साहब जी महिरबानी जो सुठो हा थींदो आहे। बिल्कुलु ईअं हुजे, बिल्कुलु ईअं हुजे, पूरी टीम जो कमाल हुजे। कीअं लॻंदो हुजे प्रोग्राम? प्रोग्राम बहितरीन लॻंदो आहे। सुबुह मेहरान चैनल हुजे त बहितरीन प्रोग्राम हूंदो आहे मेहरान जो। वाह 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 वाह। पोइ हौसले वारी ॻाल्हि का मिलंदी हुजे या ईअं बसि रुगो चांहि पीअ वेही रहिया हुजो नेरनि करे? ना साईं, मेहरान टीवी जा बहितरीन प्रोग्राम जंहिंमें ॼाण जेकी असां ख़ूबसूरत ॻाल्हि पई कई, सिंध जा ॿेट, सिंध जा दरिया। हाय हाय, वो सिंध जा ॿेट, सिंध जा दरिया, सिंध जो समुंड हुजे, सिंध जा वसीला। हा सुभाणे सिंध जो शो त अञा ताईं सुठो पियो आहे। इंशाअल्लाह ताला जॾहिं जाॻियो त बसि इहो अव्हां जाॻियो छा, अव्हां पाण बाबा जाॻंदव न। हाणे अव्हां पाण इहो मुंहिंजो बि कमु हुजे, अव्हां जो बि कमु हुजे, पोइ राधुल जो बि हुजे, न्याणी सियाणी सभु घर सॼो ॾींहुं असां वटि पंहिंजे घर में हुजूं, पंहिंजे धरतीअ ते हुजूं, त हाणे सोच उहा रखणु खपंदी हुजे। जी बहितरीन कमु मेहरान टीवी जो आहे। जेकी आहे ख़ूबसूरत ॼाण कोई शऊर आणे पई। वाह वाह, न न इहो सहुर अव्हां सभिनी वटि हुजे, ॾाह हुजो। बसि इहो हुजे त हिक ॿिए सां सलाह मिले, हिक ॿिए खे थोरो ईअं सुजाॻ करिणो हुजे त भाउ उथंदो हुजे, देरि थी वई हुजे। बिल्कुलु बिल्कुलु। तमामु मेहरान चैनल ॾिसण वारनि खे मुंहिंजो सलाम ख़्याल क़बूल कयो। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी, लख थोरा, लख थोरा। राधुल, ओ राधुल, राधुल, ओ करहा हरी आवरी।
ए क्या हाणे ठोय त बिठो जी खबरू करी रखो ए हरियावरी हाणे कोन चईरा दुल हरियावी ना चाह इंदी हुजी वात पटोड़ी ए क छोई थी हो जा एक रटो बंद कयो जी हाणे हाँ बंद थियो हुजे हेलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम हुजे साईं केर कड़े सर का साईं गंबड़ खां मोहम्मद हाशिम शेख साईं गंबट वारो मोहम्मद हाशिम शेख अची वियो हुजे साईं साईं जो आवाज ॿुधण लाइ प्यार ॿुधण लाइ प्यार वेठो वाह 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 ॿियो खैर हुजे खुश जो चङा भला जो गंबट खैर ठीक खैर तव्हांजूं दुआऊं अल्हम्दुलिल्लाह अॼु राधा बि ख़ुशि आहे केर लॻो पियो जे अदा तव्हां ख़ुशि हुजो हा अॼु राधा जो सलाम वालेकुम सलाम हुजे अदा सभिनी खे सलाम ॾींदो हुजे सभिनी खे तव्हांजी तबियत ठीकु लॻी पई आहे खैर लॻो पियो आहे हाँ तबियत ठीक हुजे खैर लॻो पियो हुजे घर में ख़ुशि वेठा हुजूं अवां फोन कॉल करो सही अदा तव्हांजो प्रोग्राम माशाल्लाह ॾाढो भलो पियो हले ॾाढो रंग लॻा पिया हा सुकून लॻो पियो ॾाढो मतिलबु चवण जा इंजॉयमेंट मज़ा आया हर शइ तव्हांजो माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम पियो हले अवां पाण जबरदस्त हुजो तॾहिं त राम राधा खे जबरदस्त लॻे बिल्कुलु बिल्कुलु अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो अल्लाह तव्हांजी के महिरान जी टीम खे महिरान जे सभिनी सतनि खे अल्लाह साईं तव्हांखे अहिड़ा प्रोग्राम कंदा रहंदव अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो दुनिया खे खिलाईंदा रहंदव आमीन आमीन बस पोइ दुनिया खे खिलायूं अवां कीअं खिलंदा हुजो अवां जे लाइ कोशिशि करूं असां तव्हांजे चवण सां वली माशाल्लाह तव्हां सां ॻाल्हायो की तॾहिं त खिलूं पिया वेठा ॻाल्हायूं पिया वेठा मज़ो पियो अचे माना अवां सां ॻाल्हाईंदा हुजो तव्हां खिलो न अदा बिल्कुलु बिल्कुलु खिलण खां सवाइ कीअं जेको आहे तव्हां रामू राधा जो माशाल्लाह अल्लाह साईं जोड़ी सलामत रखे आमीन आमीन बस ईअं दुआ कंदा रहंदा हुजो तव्हां असां अवां खे खिलाईंदा रहंदा हुजूं अवां मुस्कुराईंदा रहंदा हुजो ओ साईं वॾी महिरबानी अल्लाह तव्हांखे असांखे को गीत सुठो ॿुधायो शेख साहब जी जी हिकिड़ो मिंट को ढकणी को दिलो भॼंदी हुजे सुबुह सां चवंदो हुजे सलामत रहंदा हुजो घर में का ठिकरी न हुजे वरी दिलो भनंदी हुजा पोइ पंहिंजो मगज भित में हणंदी हुजे अहिड़ो निभागो ठिकरी न हुजे घर में अदायो भञंदी हुजा अदा मूं चयो त पीअंदो हुजे त को यार सुबुह सां को ठिकरी को भितर भॼंदी हुजे पर घर में छॾियो कुझु बि न हुजेसि पोइ वेठा आहियो त चए थी पोइ फिकुर ई मूंखे कोन्हे को ॿई असां वेठा आहियूं हिक ॿिए सां भले पोइ जेको थिए वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम वॾी महिरबानी कुर्बा अवां जा मोहबतूं अवां जूं राम राधा खे ॾिसंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो अवां मुस्कुराईंदा हुजो माना असां गंज कयो हुजे त जो बात छो पटिजी वियो हुजे भगल रड्डे वांगे चयो हुजे तव्हां मुस्कुराईंदा हुजो त पोइ उन्हनि में मां बि शामिल हुजां न दुनिया में असांजी वरी हा कोशिश हुजे त अवां मुस्कुराईंदा हुजो हरू भरू ईअं हा खिलका है तो बाहर कढी कोन त कोई हम काकड़ो ने किरक पोंदो हुजे ए जाके ई बाहर के गुज आ बेदो जे तू तो बाहर खिलाई तो सुबह सुबह साइड गोड़ करी जे निंड में पिया जन मालक ठंडा लगा हो जले हाणे ईअं बि कोन हुजे हाणे तूं ना कहिड़ो ये कर कोन हुजे लगो मुखे हुजे ना पोइ सही हुजे सुबुह सां मुंहं खे धोअण खपंदो हुजे सुबुह सां मुंहं खे वरी वरी धोअण खपंदो हुजे धोअण खपंदो हुजे माना पोइ लक्षण हुजे सुस्त हुजी तूं बि हाणे कढ़ो अॼु सुबुह सां चुल्हियूं ॿारींदी हुजे हो कंदी हुजे भली हुजे पाण खॾसी असल 8 ॾींहं गुज़री वञनि मुंहुं न धोई ऐं ढूंढ खणो वञे हिन सॼे साल में खिली न हुजे घणी खिलंदी हुजी छो न खिलंदी सॼो साल खिला खिला मुस्कुराया मुंहिंजो कमु खिलणो हुजे
दुख हुजे दर्द हुजे उहो पुछते हौसला रावण ला त साल पूरो कयो ढकणीअ जहिड़ो मुंहुं बीठी हुजे खणी खिलंदी हुजी वो खिली त हुजे न छा कंदी हुजे खुरड़ियूं हणंदी हुजे खिलंदी त हुजे थोरो हिन साल में खिलंदी त हुजे कहिड़ी ॻाल्हि थी हुजे जो खिलंदी हुजे हिन साल में खिलंदी हुजी वरी नए साल में साम्हूं ईंदा हुजूं दुआ कंदो हुजे चरिया के हिन साल में बि खिलंदी हुजी त ईंदड़ साल में बि खिलंदी हुजी जैसी जिंदगी हुजे तैसी खिलंदी रहंदी हुजी दुआ कंदो हुजे खिलंदी हुजी कयो सूबेदार जहिड़ो मुंहुं बीठी हुजी घर में सदाईं जहिड़ो रावण घर जो जेको हुजे सो असुल वॾो ॾुखारो हुजे या तूं वॾो हिते तुंहिंजे असुल तंग कयो हुजे त इलाइक़े में माण्हू खे सुम्हण उथण न ॾींदो हुजे बसि साल में को हकड़ इहे त मुंहिंजो मौज ई न बटरी हिकु ढो बिठी हुजे खिलंदी हुजे सभु ॾिसंदा हुजनि अखियूं रावण जूं ओबरन मसाला अखियूं रावण जूं रगो पंहिंजी ॻाल्हि हुजे कंहिं ज़माने जी बि ॻाल्हि कंदो हुजे निकिरा निकिरा जेका हुजनि सादियूं कनि उन्हनि कलाम कुसंदो हुजे उन्हनि खे मुझलो हुजे बाक़ी चाहे निकिरा निकिरा असांजा पंहिंजा हुजनि उन्हनि जे लाइ को कलाम कुसंदो उहे बि चवंदा हुजनि काको रावण बि ख़ुशि हुजे उहो बि ख़ुशि रगो चई त काके जा हलनि लाॾा पोइ अखूं मसाला बरनि बाक़ी निकिरा बेचारा पोइ बसि कहिड़ी खंडा सॼो साल लाॾो यो ॻायो हुजे कंहिं ॾींहुं बि मिठी ज़बान न रखी हुजे इन करे अॼु ॻायो हुजे साल मिठी ज़बान रखंदी हुजे सॼे साल में कई साल गुज़री वेंदा हुजनि रगो हो कलाम ई कम ईंदो हुजे ॿियो कोन ईंदो हुजे छो त राधुल वेठी हुजे हा सो हाणे वरी हलंदा हुजूं बालक बि हींअर मोकल लॻी पई हुजे स्कूल खां सो घर में वेठा हुजनि घर में रांदि रूंद कंदा हुजनि के घुमण विया हुजनि के नानाणे के ॾाॾाणे के पंहिंजो फसल को बनियूं ॿारा इहो जेके अव्हां बालक हुजो पंहिंजे वालदेन खे चवंदा हुजो त असांखे पंहिंजी बनी ॿारो घुमाईंदा हुजो ॾिसंदा हुजो फसल कीअं थींदो हुजे इहो बि किरत सिखंदा हुजो भली पढ़ंदा हुजो हा उन सां वरी जेको हुजे अव्हांजे रूह खे ताज़गी मिलंदी हुजे सो इन जे करे त अव्हां पंहिंजे फसल जो पंहिंजे घर जो सुभाणे अव्हांखे ख़्यालु रखिणो हुजे इन जे करे उन ते गौर रखो त कणिक छा हुजे लुलर छा हुजे सरियां छा हुजे ॼांबो छा हुजे तूरियो छा हुजे पोइ या खेड़ी छा हुजे वार छा हुजे अॼुकल्ह जा जेके ॿार हुजनि खणी पचाए हजल पुछनि इहो छा हुजे ये कोन सा अब तव्हांखे ख़बर न हुजे बाक़ी छा थियो हुजे पचाए हा गुराड़ी त चवनि इहो छा हुजे इहो खाई न इहो अलाए छा हुजे हाणे ओड़ो वरी गुड़ वारो भत पचा त चवनि इहो छा हुजे हाणे या का ॻाल्हि हुजे इन जे करे चऊं सो हाणे हलंदा हुजूं हिकिड़े वरी सुहिणे कलाम ॾांहुं बालक बि वेठा हुजनि इंतज़ार में सो इहो ॾिसंदा हुजो सुबुह सां भला हाई सिधी बादशाह हम बादशाह सिधी बादशाह हम बादशाह जेॾां पेर तेॾां खेर सिधी बादशाह हम बादशाह इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं तक धनाधन तक धनाधन तक धनाधन एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जित जित बि रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां चेक नंबर 50 खां आज़ाद मरी चक नंबर 50 खां आज़ाद छा हाल हुजे ठीक हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि खैर आहे दुआ शुक्र अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तयार सभु ख़ैर हुजे तबियत सही थी वई हुजे तबियत सही कोन आहे बुखार जाम खंघि ज़ुकाम इहो लोही त ॾियो भला पी लॻो आहे ॾाढो लोही तो वटि भली आहे अले तुंहिंजी वरी हिन में अखि हुजे चढ़ियल हुजी यार तूं वाकई
सी लॻे पियो सी। सी लॻे रावण ॿिए जी माना जेको हुजे चुल्ह में नज़र रखे, तूं वरी लोईअ में नज़र रखी हुजे। वञ त चती चुल्ह त असां वटि ॿरे पई चां करे पई। अब आयो साल में 10 खणी गॾु करे साल में लोई हिकिड़ी सुठी वठी रखे छॾींदो हा हुजे। हा पोइ छुटी पवंदो हुजे न न इहा खपंदी हुजे। बाक़ी इहा लोई ॾींदो हुजे न पोइ रावण वरी काॾे ग़रीब हिकिड़ो ई 2 कपिड़ा वञी हुजनि मां 2 कपिड़नि में वञी रावण बचो हुजे। रावण खे ॿियो वरी वठी ॾियो न रावण खे। हाणे राति लाइ लोई वठी ॾींदी। हाणे राति लाइ कहिड़ो कमाईंदी हुजे जो हिन खे लोई वठी ॾींदी हुजे। ही मर्द माण्हू हुजे मूंखे वठी ॾींदो हुजे न। असांखे टाइम नथो मिले न शहर वञण जो। हा असीं तोखे टाइम तूं हिते लॻो पियो आहे DC कमिशनर लॻो पियो आहे सूबेदार लॻो पियो हुजे तूं अवामी मसइला हल कंदो हुजे। तूं बिजलीअ जा गैस जा वापडा जा इहे सभु माण्हुनि जा मसइला फ़ैसिला माण्हुनि खे हिक ॿिए सां ठाहे छॾियो हुजे तोखे टाइम न मिलंदो हुजे। कॾहिं वञी लोईअ में अख विधी हुजे। हा हा लोई भली आहे चाचे वटि लोई। चाचे वटि लोई भली हुजे त मां बैटरी बि खणी ॾोकड़ ख़र्च कंदो हुजे। बसि मां ईंदो हुजां हेॾां त पोइ हलंदा हुजूं खीसे खे गरम रखंदो हुजे त अहिड़ियूं 2-3 लोयूं वठी ॾींदो हुजां। ही किथां वठी आयो हुजे? इहो नवाब शाह खां नवाब शाह खां। अच्छा नवाब शाह खां। हा हा उते बसि तूं वेंदो हुजे तोखे बि मिली वेंदी हुजे। हा हा ॾोकड़ न हुजे न हिते वरी ॾोकड़ त जाम हुजे न टाइम नथो मिले। हा ॾोकड़ तो वटि जाम हुजे बाक़ी टाइम न मिलंदो हुजे। वॾी वाह जो महिरबानी। लाटू हुजे असुल। वॾी महिरबानी जे छा किरायो हुजई टाइम न हुजे भाऊ ॾोकड़ कढंदो हुजे पोइ टाइम ई टाइम हुजे सभु कुझु मिली पवंदो हुजे। ओहे ॿिलीअ किराए छॾिया हुजनि थांव हे ॿिलियूं हाणे घर में पालियूं हुजनि। छा किरायो हुजे? ओ को पकड़ी पिया हुजनि देगड़ी जेका चांहि वारी रखी हुजे अधु वञी चांहि खैर हुजे चाहे कहिड़ो तो छॾी हुजे जो हारजी वई हुजे। थोरी बची हुजे चांहि ॿीहर थोरी बची हुजे त उनखे बि छा चटींदो हुजी छा? देगड़ीअ ते ढक बि न ॾिनो हुजे जॾहिं। हा ढक न हुजे त असुल तूं अहिड़ो किरभेल वारो हुजी जो पीअंदो ई न हुजे। और अठ ॾींहं जो जेको पियो हुजे खाधो पापनि खे हुसरो वठी वञे पोइ हो चटे वेंदो हुजे वरी। हा ईअं बि कोन हुजे पापा। पर हिन जो कीअं हुजे लोई में अख विधी हुजे। इहो चढ़ियल हुजे इहो हो हुजे त ॿिए मां निकिरंदो हुजे त कीअं पर पैसा जाम हुजनि टेम न हुजे हिनखे वाह कलेक्टर हुजे। हा न हे 2 गिराठनि खां चढ़ियल हुजे इहो। हिन खां बि चढ़ियल हुजे। हा हे चढ़ियल हुजे पर सही ॻाल्हि हुजे ईअं हुजणु खपे अहिड़े दौर में माण्हू खे वरी अहिड़ो ई हुजणु खपे। गुज़र हुजे बसि पोइ हालतूं अहिड़ियूं लॻियूं पयूं हुजनि सीअ में भली सटबो हुजे सॼो ॾींहुं होटल ते वेही वक़्तु विञाइजे। सीअ में गंढाए जो आथर बि चङो। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। अदा छा हाल हुजे ख़ुशि जी चङो भलो तबियतूं बहार? तबियतूं बहार आहिनि रब साईं जा लख एहसान आहिनि सभु ख़ैर लॻो पियो आहे। तव्हां अदा ख़ुशि आहियो? अदी तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैर लॻो पियो हुजे अदा तव्हां कीअं हुजो ठीकु हुजो ख़ुशपास हुजो? हा सभु ख़ैर लॻो पियो आहे सभु ठीकु आहे सेठ आहे। बसि अव्हां ॿुधाईंदा हुजो मौसम कीअं हुजे अव्हां जो हाल कीअं हुजे? हा असांजो हाल अलाह जी महिरबानी भलो आहे ऐं मौसम बि थधड़ी आहे। ही साल कीअं गुज़ारियो हुजे ही साल कीअं गुज़रियो हुजे प्रोग्राम कहिड़ी सोच हुजे? हा हिन साल में कुझु मुश्किलातूं बि आयूं कुझु सुठायूं बि आयूं उन मां कुझु तजुर्बो बि सिखियोसीं अॻिते जे लाइ प्लानिंग मतिलबु करे पोइ कम खे करिणो आहे। ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई भला ही साल हिन साल प्रोग्राम रामू राधामी शामिल रहियो हुजे त इहो सॼो साल कीअं गुज़रियो हुजे? हा प्रोग्राम में असांखे घणो कुझु मालूमात मिली तव्हांजे हिन लेक्चरनि मां तव्हांजे सुठनि सुहिणनि सुखनि मां। उन मां केतिरियूं ॻाल्हियूं जेके हुजनि अॻिते वधायूं हुजई या हिन प्रोग्राम खे कीअं ॾिसी त ही प्रोग्राम अव्हां जे साम्हूं जारी सारी रहणु खपंदो हुजे। हिन में अव्हां खे कहिड़ियूं जेके हुजनि शयूं जेके हुजनि उहे सुठियूं लॻूं हुजनि या उन्हनि सां अव्हां मुतासिर थिया हुजो छो जो अॼु वरी आख़िरी प्रोग्राम हुजे न हिन साल जो माना आख़िरी हुजे वरी नए साल में शुरू थींदा हुजूं। हा हिन प्रोग्राम में असांखे मालूमात तमामु घणी मिली आहे ख़ासि करे तइलीम जे बारे में।
आओ ऐं ज़िंदगी गुज़ारण जे बारे में तव्हां पंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़ारियो, पंहिंजे बचनि सां पंहिंजे घर सां मोहबत कयो ऐं सुठनि माण्हुनि सां उथो वियो, पंहिंजे तवजो ॾियो वसाइल ते मसाइल ते, पोइ उन हिसाब सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। वाह 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 सुहिणी वाह, माना ॻाल्हि तव्हां असांजी ॻाल्हि खे ॾिसंदा हुजो तॾहिं अव्हांखे ख़बर हुजे कि असांजी कहिड़ी ॻाल्हि हुजे। हा, इहे ई तव्हां जूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां दिलि में सांटे वेठा आहियूं ऐं तक़रीबन तव्हां रोज़ सम्झाईंदा आहियो। अॼोकी जेका ॻाल्हि कई हुजे उन ते छा चवंदो जी शुरूअ में? हा, अॼु बि जेको आहे शुरू में तव्हां कोन ॿुधो, पर तक़रीबन शाह साहिब जी बैत जे रोशनी में तव्हां थोरो ॾींहं जी लाट ॿारींदा आहियो ऐं अॻिते आवाम खे ॿुधाईंदा आहियो त शाह साहिब जो पैगाम ही आहे। बसि सही चवंदा हुजो, सही चवंदा हुजो। हिकिड़े मुफ़क्र जो, हिकिड़े वॾे उस्ताद जो, हिकु ॾाहे जो, हिकिड़े साइंटिस्ट जेके चवंदा हुजनि अंग्रेज में साइंसदान वारी जेका सिख्या हुजे, ॼाण हुजे, ईंदड़ वक़्त लाइ ॾींदो हुजे बेटा। इन करे उन्हनि जे बेत मां, उनजे इन्हनि ॿोलीअ मां असांखे पिराइणु खपंदो हुजे, अॻिते वधणु खपंदो हुजे। हा, इन जे करे मूंखे भिटाई जूं ॿ सीटूं यादि अची वयूं। वाह 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 वाह। पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि, हा हा, पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि, साहा ओॾो सुपरी, हा हा, साहा ओॾो सुपरी, लोचे तान लहनि, है है, दम न सुञाणनि। हा, दम न सुञाणनि, दाहूं कन मुठनि जीअं। आओ हा, सही। दाहूं कन मुठनि जीअं। हाणे इहो उनजी माना आहे, तव्हां पाण ॿुधायो त ॾिसो शाह साहिब छा चयो आहे। बसि हाणे सभु कुझु चई छॾियो। पहिरीं सिट में सभु कुझु हुजे त पाणीअ मथे झूपड़ा, जिथे दरिया बि हुजे, समुंड बि हुजे ऐं मादनियात बि हुजे, सभु वसीला बि हुजनि, मौसमूं बि हुजनि, तकलीफ़ूं बि हुजनि, पर पोइ पाणीअ मथे झूपड़ा मूर्ख उञ मरनि। माना पोइ ॾिसो त असां वटि बेसम्झ माण्हू आहिनि, बेजान आहिनि, उन्हनि खे ख़बर कोन्हे, उहो फ़ाइदो कोन था वठी सघनि, पोइ बि उञ मरनि था। बसि त पोइ उन महिल ॾिसंदा हुजो हिकिड़े माण्हू जो फसल हुजे, बनी हुजे त उहो ॿिए खे ॾियण लाइ तयारु न हुजे। जे वरी दरिया हुजे त उहो वही अचे चए त समुंड ॾे छो वेंदो हुजे, समुंड में छा हुजे, अबा बदी न लाड़ ठटो, इहो भला पोइ हितां जा माण्हू न हुजनि छा? समुंड जी पंहिंजी सभ जी मालिकी पाण खे करणु खपंदी हुजे, तॾहिं भिटाई साईं अॻु चई छॾियो हुजे। वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अव्हां जा, मोहबतूं हुजनि अव्हां जूं, साल हमेशह जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। तो अव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं ज़रूरु थींदियूं हुजनि, पर हाणे हलंदा हुजूं न्यूज़ इंस्टीट्यूट ॾांहुं हलंदा हुजूं, जिथे ख़बरूं हुजनि, दुनिया जो हाल अहवाल, दुनिया जूं ख़बरूं, सियासत माण्हू खे ॼाण बि मिलंदी हुजे, ख़बर पवंदी हुजे कि दुनिया में छा वियो हुजे, छा वापरियो हुजे, सो ख़बरूं ॾिसण लाज़मी हुजनि। इहे ख़बरूं ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा तां असां कचहरियूं कंदा हुजूं। ईंदे चवनी आओ, वींदे चवनी वेह, ईंदे चवनी आओ, वींदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह, अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में। साल हमेशह जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, अव्हां सभिनी जा कुर्ब हुजनि, मोहबतूं हुजनि। हलो हलो, हेलो जी अदा केरु कहिड़े शहर खां अदा? मां रमदास थो ॻाल्हायां बलूचिस्तान मां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि। ख़ैर राम अल्लाह जो करम आहे। तव्हां ॿुधायो, तव्हांजो छा हाल अहवाल आहे? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। बलोचिस्तान जी मौसम कीअं हुजे, कीअं रंग हुजनि? वाह 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 वाह। प्रोग्राम में अॼु पहिरियों दफ़ो शामिल थिया जो अव्हांखे भलीकार चवंदो हुजां। तव्हांजे फोन जे में इहो सिग्नल जेको मसइलो हुजे, पोइ थोरो हेॾां होॾां थींदा हुजो या वरी फोन कंदा हुजो त मोहबतूं हुजनि।
वरी महिरबानी लख थोरा। कुर्ब हुजनि अव्हांजा, मोहबतूं हुजनि अव्हांजूं, सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो, साल हमेशा ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। सो इन जे आधार ते फोन ॾिसो त फोन कॉल जो इहे जेके वसीले कीअं हवा जे आधार इहे सिग्नल खणे उन रोशनीअ में जीअं सिज जा किरणा पवंदा हुजनि हिन मौसम में, त पोइ ॾिसो त माण्हू उस में थोरी देरि वेहंदो हुजे त चाकु थी पवंदो हुजे ऐं उनखे जेका हुजे ओड़ी दवा मिले जेका डॉक्टर वटि बि न हुजे इन सिज जे रोशनीअ सां। वरी ॾिसो त फोन कॉल त कीअं माण्हू ॻाल्हाए, थोरो सिग्नल हेॾां थिए त आवाज़ हेॾां खां झिरमर करणु शुरू थी वेंदो। पोइ वरी जेको हुजे सो हेॾे होॾे थी वेंदो हुजे, पोइ वरी माण्हू खे कंध खे कन खे हेॾे होॾे फेराइण खपंदो हुजे। सो दुनिया में हिकिड़ा माण्हू ईंदा हुजनि जेके कमाल कंदा हुजनि, माण्हू सिखंदो हुजे। मूंखे मल्ह पहलवाननि जी ॻाल्हि ॾाढी सुठी लॻंदी हुजे। सच पुछो अॼु उहा मल्ह रही न हुजे, मल्ह खे विञायो पाण हुजे, मल्ह उहा रही न हुजे। चवंदा हुजूं पंहिंजे रंग खे पंहिंजे कल्चर खे पाण माण्हू खणी हलंदो हुजे या उनखे विञाईंदो हुजे। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। अदा केरु कड़े शहर खां? अदा शाकिर अली खोसो दौड़वा। शाकिर खोसो दौड़ वारा। अदा ख़ुशि हुजी चङो भलो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अदा तव्हां ॿुधाईंदा हुजो। सभु ख़ैर लॻो पियो हुजे, दौड़ ख़ुशि हुजे, दौड़ वारा सभु ॿाहिरि ख़ुशि हुजनि। अमूल लॻो पियो हुजे। तव्हां पंहिंजा हाल वाल ॿुधाईंदा हुजो। असां चवंदा हुजूं सदा ईअं गुलजार हुजे, सदा अमन हुजे, मोहबतूं हुजनि, भाईचारो हुजे अवां मिड़नि सिंध वासियुनि में। अदी साल हुजे। अदा ख़ैर लॻो पियो हुजे, तव्हां ठीकु हुजो, ख़ुशि लॻा पिया हुजो। अदी ख़ैर आहे, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर लॻो पियो हुजे। ॿियो को हाल अहिवाल ॿुधाईंदा हुजो। अदा ॿियो हाल वाल शुक्र आहे जो अल्लाह पाक करम। तव्हां पंहिंजा हाल वाल प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे अव्हां खे? राम राधा इंतहाई बहितरीन लॻंदो हुजे, रोज़ ॾिसंदो हुजे लाइव। वाह वाह, वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी। सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अव्हांजा, मोहबतूं हुजनि अव्हांजूं, राम राधा खे ॾिसंदा हुजो, पसंदि कंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, अव्हां सभिनी जा कुर्ब हुजनि। इहे अॼु असांखे कमी थींदी हुजे चवंदा हुजूं त हाणे दौर अहिड़ो हुजे सच त बीठो नच। ॻाल्हि इहा हुजे त पाण खे पाण वक़्त मां सिखणु खपंदो हुजे। अॻु असां वटि मल्ह जो जेको हुजे मान हुजे, मल्ह पहलवान जो मान हुजे, उन उहो मान जॾहिं असां पाण छॾे ॾिनो हुजे त हाणे उहा मल्ह बि न रही हुजे, उहे मल्ह बि न रहिया न मान हुननि जो हुजणु खपे। दुनिया में रांदियुनि जो केॾो मान हुजे, असां वटि ॾिसो पंहिंजे रांदियुनि जो छा हाल हुजे। रांदियूं न हुजनि त नसो आम हुजे, रांदियूं न हुजनि त नौजवान थिड़ियल हुजे हितां खां हेॾां। ॿियनि मुल्कनि में जेको हुजनि रांदियुनि जी वॾी माना जेको हुजे अहमियत हुजे, उन्हनि जी इज़त हुजे, ऐं असां वटि जेको हुजे वरी उन्हनि वीचारनि जो कहिड़ो हाल हुजे। वञी ताक़त वेठा हुजनि मल्ह वीचारा न पर मल्ह में अॼु मल्ह में मां ॾिसंदो हुजां मल्ह खे वधाइण लाइ किरदार अदा न थियो हुजे। उहो छो न थियो हुजे? मल्ह खे असां वटि हाणे ज़िद हुजे, अहिड़ो ज़िद हुजे त ॿाहिरियों जेको हुजे नौजवान हुजे इनखे फेराए मथो हणंदा हुजो त खुरड़ी न हणे ॿीहर मल्ह न विढ़ंदो हुजे। इहा इन सां फन इल्मु वधंदो न हुजे। भली रागी हुजे उनखे तव्हां जाइ न ॾींदा हुजो, किथां राग कंदो हुजे उनखे जीआरींदा हुजो, उनखे उनजो कधु न हणंदा हुजो, उनजी आहार मञी हुजे पुले ते ठपी हणंदा हुजो। हाणे ज़ोर मटिजी हुजे त पाण खे मटींदा हुजो। इहो न हुजे त माण्हू ॾिसंदा हुजनि त असां ॿिए जी मुठी आई हुजे त ताड़ी इहो जेको रोंशो हुजे न, रोंशो भली हुजे, ॾिसंदा हुजो, अंग अखर खे ॾिसंदा हुजो, दाव खे ॾिसंदा हुजो, मल्ह पहलवान जे उनखे मान खे ॾिसंदा हुजो। बाक़ी रोंशे में शयुनि खे वरितो हुजे इहे शयूं पाण। पोइ ॾिसो असांजो वॉलीबॉल किथे हुजे, पोइ असांजी कोॾी कोॾी किथे हुजे, पोइ असांजो बिलाड़ो किथे हुजे, पोइ इहो ॾिसो त डांदनि जी ड्रोड़ हुजे, गोए हुजे। अॻे हर कहाण में मुक़ाबिलो थींदो, भला भला जोड़ा माण्हू जेके घर में ॿधंदा हुजनि उनजी उन में इज़त हुजे। अहिड़ो दौर आयो हुजे भलो थींदो हुजे, उन फसल में बरकत बि थींदी हुजे। पोइ वरी छा थियो हुजे, जंहिंजे अंगण ते चार भला ढोर हुजनि, जोड़ो हुजे, ॾे त राति जो लभंदो ई न हुजे। हलो फोन वई
पोइ ईअं हुजे वरी को उठ जा सुवार ॾिसो वट कम जो हुजे जानवर कम जो हुजे ऐं उन्हनि मां वरी ॾिसो त उन सां कल्चर मोहबत हुजे दुनिया में मां ॾिसंदो हुजां त इहा जेका डांद जी उनखे वरी अंग्रेजीअ में बुल चवंदा हुजनि उन सां ॾिसो रांदि थींदी हुजे अखाड़े जे अंदरि केॾई न हुननि महारत कई हुजे उन्हनि खे सिंघणी हीअं खणी केरा हेठि उछलाए त बि हू हुनखे रांदि सम्झंदा हुजनि उहो उन में महारत हासिलु कंदा हुजनि उनजे मथां चढ़ी वेहंदा हुजनि सॼे शहर में असां वटि जेका पंहिंजी रांदि हुजे मल उहा बि न पचाए सघंदा हुजूं हाणे उनखे छा थींदो हुजे बसि चवंदा हुजूं त बाबा हाणे छा कयूं जो हाल बाबा जो हलो हाल चओ बाबा मिड़े ज़माने सां हलंदा हुजूं तो हाणे कमरे हुजे हो धिके ते हलंदा हुजूं हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली पियो अदा हाफ़िज़ बनी भले करे आया करे हुजो जी करे आया हुजो कीअं हुजो तव्हां ठीक लॻा पिया हुजो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण अवांजी दुआऊं असां दुआ कंदा पाक अवांजी जोड़ी सलामत के मेरा टीम खे सलामत के सॼी सिंध सलामत रखे वॾी आमीन महिरबानी आमीन तव्हां बि हमेशा सलामत रहंदा हुजो आमीन आमीन हाफ़िज़ कीअं वक़्तु गुज़रे बहितरीन रंग मेहरान जा रंग बि ॿुधूं पिया तव्हांजूं कचरियूं बि ॿुधूं पिया वाह वाह अदो ख़ुशि हुजे सभु ठीकु हुजनि इलाइक़े वासी जी जी अल्हम्दुलिल्लाह तो सलाम बि तव्हांखे ॾिए पियो वालेकुम वालेकुम सलाम सलाम हुजे असांजा बि सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो बसि हाफ़िज़ वालेकुम सलाम हाफ़िज़ जी अब सीअ खां को कपिड़ा लटा को बचाव रखो हुजे बिल्कुलु सीअ खां बचाव आहे ऐं कोशिशि कंदा आहियूं त कपिड़ा बि गरम में हुन खां पोइ जेके खाधा बि सुठा जेके सियारे हिसाब सां गरम गरम खाधा हुजनि मच जूं कचरियूं ॿियूं कंदा हुजो अदाए नहीं थींदियूं अल्हम्दुलिल्लाह असां त ऐं ॿियो त माण्हू खे कोशिशि करणु खपे त जीअं सियारो आहे त टाइम ते खाधो पीतो बिल्कुलु सही चवंदा वॾी महिरबानी हुजे हाफ़िज़ वॾी महिरबानी हुजे सो अॼु ॻाल्हि इहा हुजे त हे साल असां केतिरा साल 10 साल 11 साल ही प्रोग्राम कयो हुजे रामू राधा सच पुछो त पहिरियां असां वर्ज़िश कई हुजे हिन प्रोग्राम जी हा हा वर्दस चवंदा हुजनि त लईअ मां लकुण भञी धनार त सभु को थींदो हुजे थींदो हुजे पर धनार पंहिंजे जेको हुजे धन खे कीअं हकले कीअं सॾु करे उहे सभु पूरो जो पूरो धन ओॾां ईंदो हुजे पोइ हुनखे चइजे हुजे ॾाहप पर बाक़ी जे हाणे लईअ मां लकुण भञी सभु को धनार हुजे त पोइ उहो रुगो करे हुश हाणे हुश सां केॾांहुं माण्हू मुंहुं ॾींदो सो अव्हां पंहिंजे फन खे हाणे ईअं न रखो जेको लईअ मां लकुण भञे उहो चवंदो हुजे हाणे असां वटि ॾिसूं त मल में ग्रुप हुजनि मल उहा न रही हुजे हाणे असांजी ॻाल्हि चिटी हुजे हिन साल जी हाणे माण्हुनि में सहूर हुजेव माण्हू हाणे ॻाल्हि खे जेको हुजे तोरे तके ॾिसंदा हुजनि कि हिन में कहिड़ी ॻाल्हि थी हुजे हिन में कहिड़ी कमी कोताही हुजे हिन कहिड़ी भली ॻाल्हि कई हुजे हिन कहिड़ी कसी ॻाल्हि कई हुजे हाणे माण्हू उन सभु शइ ते गौर ॾींदा हुजनि पर असुल अॻे ॻाल्हि हुजे त अॻे जेके ॻोठ जा इलाइक़े जा चङा वॾा मठा हुजनि उहे मल पहलवाननि खे तयारु कंदा हुजनि उन खाधे जो उनजे रहण जो उनजे कुटुंब जो ख़्यालु कंदा हाणे कोई ख़्यालु न करे हाणे अव्हांखे पाण खे ख़्यालु करणु खपंदो हुजे रांदि खे ओड़ो रखंदा हुजो ऐं ॿी ॻाल्हि इहा हुजे त भली असांजो कल्चर में कहिड़ियूं बि शयूं हुजनि अॼु अचो त जेको माण्हू हुजे लईअ मां लकुण भञो जिथे अचेसि बीहारे छॾियोसि हाई पुट हाई शाबाश इहो वक़्तु केसिताईं सुघड़ बि ॾिसो त सुघड़नि में बि टोला हुजनि हाणे सुघड़ में बि टोला मल्हनि में बि टोला असां ख़ैर हुजे असां जिथे हुजूं असां सभिनी जे लाइ दुआगू हुजूं पर हाणे ज़िंदगीअ खे रांदियुनि खे इल्म खे पंहिंजे दरिया बादशाह लाइ पंहिंजे धरतीअ जे लाइ ओढ़ियूं कोशिशि माण्हुनि जे लाइ पंहिंजे घर जे लाइ पंहिंजे औलाद जे लाइ पंहिंजनि जे लाइ जेको हुजे महिनत कंदा हुजो पंहिंजनि जे लाइ पाण पतोड़ींदा हुजो पंहिंजनि खे सुठो रस्तो सुठो अमल ॾींदा हुजो सो तरतीब अहिड़ी ॾेई छॾींदा हुजो जो ईंदड़ वक़्त में ॿिया अची हुन में शामिल थींदा हुजनि सुठी ॻाल्हि हुजे हिक ॿिए खे मान ॾियणु खपंदो हुजे बाक़ी चवंदा हुजो ताईं अंध ताईं गुलेल हलाइणो हाणे इहे गुलेल केसि ताईं हलाईंदा हुजो जंहिंखे हलाइणो हुजनि पियो हलाईंदो हुजे पर असां ॻाल्हि चऊं
सुठी सुठी 80 हाँ सियासी पट ते पई हुजे पोक घवणे कलावणे वो शेख अयाज जी कल वरसी हुजे सो शेख अयाज सिंध में जेको पंहिंजो लिखणीअ वसीले पंहिंजे शाइरीअ वसीले किताब वसीले उन जेको सिंध में पंहिंजो किरदारु अदा कयो हुजे शाइरीअ वसीले उन जी उहे जेका सघ हुजे पंहिंजे ॿोलीअ जी ऐं कलाम जी उन मां उत्साह असां ज़रूरु वरितो हुजे। माण्हू उहे हुजनि जेको ॿूटो हणंदा ज़रूरु हुजनि, ॾाहा उहे हुजनि ऐं उहे सिंध जे लाइ जिन कमु कयो हुजे उन में महान कवि शेख अयाज़ साहिबु हुजे। कल्ह हुननि जी वरसी हुजे 27 कराड़ जे कप ते आरामी हुजे पर शेख अयाज़ जी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी भली लॻी हुजे जे मूं हुननि जो इंटरव्यू पूरो ॿुधो हुजे त मूं चयो ॿुधंदो हुजां न। हुन चयो मां किताब पढ़ी पंहिंजे लाइब्रेरीअ में वरी उनखे टेप सोल्यूशन हणी हिंज रखे उनखे बंदि करे छॾींदो हुजां। सजाए रखो हुजे ॿुधंदी हुजी ॻाल्हि गौर सां ॿुधंदो हुजे सो उनखे किताब खे टेप सोल्यूशन हिकिड़ो दफ़ो हणी पढ़ी टेप सोल्यूशन हणी बंदि करे रखियो हुजे। छो साईं इहो हिकिड़ो दफ़ो पढ़ी या जेको पढ़ियो उहो पंहिंजे हिन ज़हन में समाज हुजे। हाणे हुन किताब खे ॿीहर मां न पढ़ंदो हुजां सॼो मूंखे ज़ाद हुजे पोइ मूंखां जीअं अचे ॿिया पुछंदा हुजनि त इहे सभु किताब मूं चयो इहे सभु तरतीब ॾिनल हुजनि इहे सभु किताब मुंहिंजा पढ़ियल हुजनि। पोइ जीअं वरी मां भिटाई खे पढ़ियो हुजे मां भिटाई खे एतिरो पढ़ियो हुजे जो मूं ते भिटाई जे कलाम जो एॾो असरु थी वियो हुजे जो छा ॿुधाईंदो हुजां। पोइ मूं चयो त हाणे मां पंहिंजी कतण वारी कार कंदो हुजां। पोइ वरी मां भिटाई जा रिसाला हिकिड़े पासे बसि पोइ मां पंहिंजे वरी रंग खे टोपे खे लॻी वियो हुजां। माना शागिर्दी या उनजी सोहबत में रही करे पढ़ी करे सिखो हुजां। हाणे मूंखे पंधु पंहिंजो करिणो हुजे पर असां वटि दुनिया में साॻी कुनीअ खे पिया घुमाईंदा सो शेख अयाज़ जूं पोइ साइरियूं पोइ हुनजा कलाम पोइ शिकारपुर पोइ सखर पोइ कराची पोइ समुंड उनजो हर फोटू अहिड़े लकुणनि सां गॾु वेठो हुजे पंहिंजे समुंड खे वञो कवेलियो वञो वञी चओ पिरीअ खे अञा पियो जीअं अञा पियो जीअं ॾिया ॾिया लाट सां चौधारी चमकाट असां शेख अयाज़ छा चए जे हाव न हारी कोयार लौथ डूंगर बि डारे वेंदासीं हाय हाय सो सहंदो केर मयार हो यार सो शेख अयाज़ जो टिड़ी पंदा टारी ॻाढ़ा गुल हला तॾहिं मिलंदासीं। हाणे तव्हां ॾिसंदा हुजो पंहिंजनि ॾाहनि खे पंहिंजनि साइरनि खे रुगो तकींदा तोरींदा न हुजो तोरींदा न हुजो उन मां सिखंदा हुजो उन जी ॻाल्हि मां सिखंदा हुजो उनखे अॻियां वधाईंदा हुजो। सो हाणे वरी हलंदा हुजूं निकोर कलाम हुजे मेहरान टीवी जी लाइब्रेरीअ में जे हाव न हारी कोयारल इहो ट्रिब्यूट असां ॾींदा हुजूं शेख अयाज़ साहिब खे। कल्ह हुननि जी वरसी हुजे शाइर अदीब लेखक ॾाह कराड़ जे कप ते भिटाई साईं जे साम्हूं ई साम्हूं आरामी हुजे शेख अयाज़ उते उन्हनि सभिनी हाज़िरी बि ॾिनी हुजे उन्हनि खे भेटा बि पेश कई हुजे प्रोग्राम जेको हुजे सखर में बि थींदा हुजनि ऐं शिकारपुर में बि उनजे असली जेको घरु हुजे उते बि प्रोग्राम थींदा हुजनि उते बि शेख अयाज़ जे ज़िंदगीअ ते उते बि हिकिड़ो सुहिणो मेलो सजायो हुजनि सो उन ते बि रोशनी विझंदा हुजनि त इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे त हर माण्हू पंहिंजो पंहिंजो कमु कंदो हुजे हर माण्हू मोतीअ जो दाणो हुजे उहो पंहिंजे पंहिंजे कम में इल्म में अॻु भरो हुजे सो जे हाव न हारी कोयारल इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। तो दिलड़ी यार धुतारी यार पो कान कयई पोइ वारी ओ कान कयई पोइ वारी अला कान कयई पोइ वारी तो दिलड़ी यार दुकारी पोइ यार कान कयई पोइ वारी राधुल तूं बि पोइ वारी न कयो जेको साॻो ठाहे मां तुंहिंजी पोइ वारी कदी हुजां हेतिरा साल जिंदगी जा तोसां गॾु गुज़ारियो हुजे तुंहिंजी पोइ वारी त कई हुजे बाक़ी कहिड़ो पंहिंजी कई हुजे। हाय शाबाश इन में को शक न हुजे इन में साल जिंदगी जा गॾु गुज़रिया हुजनि पोइ उन में कॾहिं विड़ा बि हुजूं कॾहिं कावड़ा बि हुजूं वरी परचा बि हुजूं ठहिया बि हुजूं वरी ॾहा
बाबू हाँ शाबाश इहो माना हिकिड़ो जिंदगी जो कमु हुजे सो हलंदो हुजे खाइजे त खाराइजे न त असलूं न खाइजे हाय 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 खाइजे त खाराइजे न त असलूं न खाइजे लाइजे त भला निभाइजे न त असलूं न लाइजे रुसजे त परचजे न त वरी रुसजे ई न हाय हाय भला जे यार लाइजे त निभाइजे न त असलूं न असुली न लाइजे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां हाय गुराए मुन्नड़ को ॻाल्हायां चोटियारी डेम खां वाह वाह चोटियारियूं वारा अदा ख़ुशि हुजी चङो भलो हुजी ख़ैर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान तूं कुझु चईं ख़ैर ख़ैर चोटियारियूं डेम जे असल कंधीअ ते वेठो हुजी सभा ॿियो कंधीअ ते मच्छियूं पिया खाऊं झलियूं अला हा बाबा मच्छियूं आहिनि दावत आहे तोखे केॾी महिल अचे यार माना अहिड़ा रंग कयो अकेले सुर माना उता कयो वेठा हुजो माना कंहिंखे सलाह ई न हुजे हा ॿ मायूं आहिनि हिकिड़ी सुबुह जी कुटे हिकिड़ी राति जो तोखे वई आहे नथी कुटे न न हे माना न भाई इहा ज़िंदगी असां खां कोन गुज़ारी पुॼई भा हा न न भाई हो कमु जोर हुजे भा बाबा मायूं ॿई भॼायो डेम ते वेठो आहियां शादी करियो वाह वाह भलो कमु हुजे भलो कमु हुजे पंहिंजनि रंगनि में पंहिंजनि कखनि में माण्हू इहे सुहिणे नमूने ज़िंदगी गुज़ारींदो हुजे तव्हांजो फैशन पिया ॾिसूं प्लेटूं व्लेटूं लॻल आहिनि टीवी लॻी पई आहे वाह 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 ॾाढो सुहिणो कमु हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि अव्हां जा तव्हां सामल फोन कॉल कई हुजे हाल अहवाल ॾिनो हुजे या अव्हां जा कुर्ब हुजनि वरी चवंदो छा हुजे सभिनी खे सलाम वरी चवंदो छा हुजे छा चवंदो हुजे ॿ जनानियूं हुजनि वारे ते हिकिड़ो उथारींदी विहारींदी हुजे हाणे इहा ॻाल्हि विहारींदी हुजनि त बाबा खे बचो छा हुजे बाचो हुजनि हाणे तोखे बि न सुनी हो ॾींदो हुजे त त तूं बि माना ॿ जनानियूं कंदो हुजे इहो तोखे माना सबक ॾिनो हुजे अदम जी हालत इहा थी हुजे वारे वटे ते उथारींदी विहारींदी हुजनि हिकिड़ी बाह का छिके च था धोईंदी हुजे हिकिड़ी बाह का छिके चवंदी हुजे ॿारनि जा रिलका धोईंदी हलो, हुजे वॾो हलो। कमु हुजे हलो भा वॾी महिरबानी हुजे आवाज़ ई सम्झ में न हिन जो हुजे वरी त पाण में थोरो अलाए हिकिड़ो मसलो लॻो पियो हुजे तो वॾी महिरबानी हुजे अव्हां शामिल बि थींदा हुजो रंगनि में फोन कॉल बि कंदा हुजो ऐं हिन साल में सच पुछो तव्हां थोरा हेतु अव्हां सभिनी फोन कॉल ते जेके प्रोग्राम में शामिल थींदा हुजनि या ख़ामोशीअ सां जेके पंहिंजे घर में पंहिंजे बचड़नि सां कुटुंब सां दोस्तनि सां उताक ते हाउटल ते पंहिंजे ॿनी ॿार में मोबाइल जे आधार होटलनि ते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो वरी तव्हां असांखे फोन कॉल कंदा हुजो असां जूं ॻाल्हियूं जेके हुजनि उन्हनि खे परचाईंदा हुजो असां जूं ॻाल्हियूं जेके हुजनि गौर सां ॿुधंदा हुजो वरी उहे असांखे तव्हां ॿुधाईंदा हुजो पोइ असांखे यकीन कंदा हुजो की ॾाढी ख़ुशी थींदी हुजे की तव्हां असांजो प्रोग्राम एतिरे रूह सां ऐं एतिरे दिलि सां एतिरी चाहत सां ॾिसंदा हुजो इहे अव्हां सभिनी सिंध वासियुनि जा कुर्ब हुजनि मोहबतूं हुजनि सिंध वासियुनि सां गॾोगॾु पूरो मुल्क पूरी दुनिया मां फोन कॉल जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो सो बलोचिस्तान हुजे पंजाब हुजे असांजो सूबो सिंध हुजे पोइ खैबर पख्तूनख्वा हुजे पोइ दबई हुजे पोइ ॿिया मुल्क हुजनि ॾेह पर ॾेह में जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो साराईंदा हुजो रामू राधा खे पसंदि कंदा हुजो सभिनी जा कुर्ब मोहबतूं असुल गुल जेके हुजनि अव्हां जे मथां ईअं जेको हुजे छटींदा हुजो सो हिन साल जेको हुजे मूंखे हिन प्रोग्राम में इहा ॻाल्हि बि भली लॻी हुजे त जेके ॻाल्हाइण वारा हुजनि फोन कॉल करण वारा हुजनि उन्हनि बि कमाल करे छॾियो हुजे सच पुछो त असांखे जहिड़ो चाकू करे छॾियो हुजे न सो हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे मौला अली मदद प्यारी पंहिंजी निराणी प्यारा पंहिंजा माण्हू प्यारी पंहिंजी निराणी प्यारा पंहिंजा माण्हू सॼी सिंध खे ॾिसनि था असांजो निराणी अंसारी कोटो ॻाल्हायां गुलशन अजीत कराची खां अंसार अदा ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि सभु ठहियल वीआईपी शो हले पियो ॾिसूं था सभु निराणी तमामु सुठी हले पई मिठा ॾिसूं पिया वाह 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 सभिनी खे सलाम हदीद वारनि खे सलाम सभिनी दोस्तनि खे सिक भरियो सलाम कुर्ब कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां जूं
लख थोरा शामिल थींदा हुजो। सो असुल ॻाल्हि इहा बि हुजे तव्हां दरिया जे कंधे ते सखर मां हैदराबाद मां कराची हुजे लाड़काणो हुजे कसमोर हुजे कारूंझर खां हुजनि पोइ नंगर खां हुजनि पोइ हिन साल मूंखे इहा ख़ुशी थी हुजे तव्हां सभु जेके हुजो प्रोग्राम खे महिरान टीवी खे एॾे सुहिणे नमूने ॾिसंदा हुजो महिरान टीवी जे कम खे साराहींदा हुजो पूरे सथ खे जेको हुजे सुठनि लफ़्ज़नि सां अवां जेको हुजे असांजे प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो असां सां कचहरियूं कंदा हुजो सभई सुहिणनि लफ़्ज़नि सां कंदा हुजो। ऐं सच पुछो त उत्साह अवां जे ॻाल्हियुनि मां मिलंदो हुजे न त पोइ मूं शुरूअ में बि जीअं चइजो त मल पहलवाननि जी अॻे ॻाल्हि मूंखे ॾाढी वणंदी हुजे त जेको पहिरें जोड़ में मल पहलवान पुॼंदो हुजे पोइ उहो छा कंदो हुजे मल विढ़ी पंहिंजो एवारंड पंहिंजो पटको हासिलु करे पहिरें नंबर वारो पोइ उन मां चवंदो हुजे त मेलो मतो छॾिजे रांदि रती छॾिजे हा रंग रतो छॾिजे मेलो मतो छॾिजे पोइ उहे ॿियनि जी इस्लाह कंदा हुजनि ॿियनि खे मल विढ़ाइण पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो वालेकुम सर। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? अदा मां राशिद हुसैन को ॻाल्हायां कहिड़ा नज़र रामू कहिड़े शहर खां भाउ? मीरपुर खां सिंध। छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि। जी तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था ॾाढो भलो पियो हले। वाह वाह इहे अवां जूं मोहबतूं हुजनि अवां शामिल थिया हुजो। जी जी मौला ख़ुशि रखे सदाईं तव्हांजे दामद तव्हांजा बहितरीन आहे माशाअल्लाह। वाह वाह इहो अवां सुबुह जो जीअं उथो त असां चऊं त ॻाल्हि नई हुजे ॻाल्हि निकोर हुजे सुबुह जो असुल माण्हू ॻाल्हि करे त माण्हू चुस्त थी वेंदो हुजे। बिल्कुलु सो अवां को हाल अहवाल ॿुधाईंदा हुजो भाउ। जी जी सब ठीक है सीन लगा कन पैसे लगी थी मत सब सच में वाह वाह प्रोग्राम में पहिरियों दफ़ो अवां फोन कॉल कई हुजे वॾी महिरबानी लख थोरा हुजनि वॾी महिरबानी लख थोरा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं। हा सो इहे मोहबतूं अवां जूं असां जूं क़ाइमु हुजनि पोइ मल पहलवान जेका ॻाल्हि कयां त हू रंग रतो छॾींदा हुजनि मेलो मतो छॾींदा हुजनि को बि कमु ईअं कंदा हुजो त कम में अवां ॾिसंदा हुजो त कमु हुजे त पोइ उनखे वक़्तु ॾींदा हुजो बाक़ी आणे टाणे सां ज़िंदगीअ खे बि ईअं गुज़ारींदा हुजो कम खे बि ईअं पोइ कमु अवां ते वज़न थी पवंदो हुजे। माण्हू खे अहिड़ो करणु खपंदो हुजे के उन सां जेको हुजे उन माण्हू खे बाक़ी न त जेको हुजे बेकार कमु करण जो त कम ई न हुजे। हा को बि कमु हुजे उहो अस्क सां कंदा हुजो महिनत सां कंदा हुजो लगन सां कंदा हुजो रूह सां कंदा हुजो दिलि सां कंदा हुजो सचाई सां कंदा हुजो सचाई हुजे त सभु कुझु हुजे। पोइ तालीम में हुजो हुनर में हुजो बनी ॿारे जे कम में हुजो कहिड़े बि पोरे में हुजो पोइ कोडी कोडी में हुजो पोइ कहिड़े बि अवां कमकार में हुजो या फन में हुजो शाइरीअ में हुजो कहिड़े बि कम में हुजो पर सचाई लाज़मी हुजे। हा उन में असुल जेको कमु हुजे उहो रखंदा हुजो असुल ऐं नकुल त हाणे केतिरो अची वियो हुजे मोबिलनि में नकुल खीर में नकुल ॻाल्हियुनि में नकुल असुल छा हुजे अवां असुल रस्तो वठंदा हुजो शॉर्टकट वारो न। सो हाणे वरी कलाम ॾे हलंदा हुजूं सुहिणो कलाम जा अचर जो ॾींहुं लॻो पियो हुजे हिन साल जो ही आख़िरी प्रोग्राम हुजे वरी 2025 में वरी असां बि वरी थोरो अञा बि नए रंग में ज़रूरु असां अचूं हुजे के नओं रंग जेको हुजे ज़रूरु नए साल में 2025 में रामू इरादा नओं को रंग जेको हुजे उहो शामिल ज़रूरु कंदा हुजूं इहा कोशिश असांजी हुजे। पोइ जोगीअ कंहिंखे बि ॾेखारींदो हुजां ढारो बि हणाईंदो हुजां पर जेसि ताईं जोगी हथु कयां ढारो हणाईंदो हुजां एसि ताईं अवां जे नज़र ई गीत कंदो हुजां मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो ॾे अल्लाह मूंखे सामी हणी ॾे तूं ढारो अल्लाह मुंहिंजो राण में आहे कुर्बारो। ऐं हे अॼोको जेको प्रोग्राम हुजे इन में जेका ॻाल्हि उहा रखी हुजे जेका ईंदड़ साल अव्हांखे असांखे कमु ईंदी हुजे सो वक़्तु विञाइजे सिखूं पोइ छा सिखिया हुजूं। हलो साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद सर। वालेकुम सलाम हुजे दा केर कड़े शहर खां? सर असां कराची में ॻाल्हायूं था मां शौकत अली लाशारी मुंहिंजी फैमिली मुंहिंजी न्याणियूं मुंहिंजी घरवारी
मुंहिंजा पुटड़ा तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था तमामु असांखे वणे थो सिंध जी सकाफ़त आहे तव्हांजी वाह 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 ॾाढी सुहिणी ॻाल्हि ॾाढी ख़ुशी थिए थी साईं ॾाढी ख़ुशी थिए थी असां वटि लफ़्ज़ न आहिनि सर असां छा ॻाल्हायूं साईं वाह 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 ये अवांजा कुर्ब हुजनि अदा ॿियो ॿुधाईंदा हुजो ॿियो को हाल अहिवाल अदा बसि अॼु अलावा तव्हांखे ख़ुशि रखे बसि असांखे प्रोग्राम तव्हांजो ॾाढो वणे थो ऐं इंतज़ारु हूंदो आहे छंछरु हथ जो अदा कराची महिरबानी में हुजे कहिड़े अदा। कराची जे कहिड़े इलाइक़े में वेठा हुजो हा साईं असां कराची जे मलीर इलाइक़े मेमन ॻोठ में वेठा आहियूं साईं वाह 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 पोइ मेमण ॻोठ माना सम्झो त इहा असांजी सुहिणी सिंध जो नक्शो हुजे बिल्कुलु बिल्कुलु साईं बिल्कुलु न सो बचड़नि खे जी 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 साईं असांखे फ़ख़्रु आहे असां कराची में वेठा आहियूं पंहिंजी सिंध धरती में वेठा आहियूं पंहिंजो मलीर में वेठा आहियूं साईं वाह 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 बचड़नि खे भाॼईअ खे सलाम घर भातियुनि सभिनी खे सलाम नंढड़नि खे वॾड़नि खे पोड़नि खे पुकनि खे सभिनी खे सलाम वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि सो अवां बचड़नि सां गॾु ऐं सच पुछो त हिन साल में हर ॿियो जेको फोन ते असां सां भाउ अधु ॾाहो शरीक थींदो हुजे उहो पंहिंजे कुटुंब सां गॾु वेही ॻाल्हि करे चवंदो हुजे न त असांजे सिंधी समाज में हुजे त कॾहिं इहा ॻाल्हि न थींदी हुजे पर हिन प्रोग्राम वसीले महिराण टीवीअ जे प्रोग्रामनि वसीले इहो सभु चवंदो हुजे त असां पंहिंजे कुटुंब सां वेही प्रोग्राम ॾिसंदा हुजूं बचड़नि सां गॾु हुजूं घरवारीअ सां गॾु हुजूं अमड़ सां गॾु हुजूं भेनरूं अमड़ूं सभु ॻाल्हाईंदियूं हुजनि सच पुछो त मूंखे ईअं लॻंदो हुजे जॾहिं का आदि मुंहिंजी ॻाल्हाईंदी हुजे मुंहिंजी भाॼाई ॻाल्हाईंदी हुजे ईअं लॻंदो हुजे जहिड़ो तव्हां ऐं असां घर जा हिकु भाती हुजूं गॾिजी सॾिजी पाण में इहे कचहरियूं करूं मोहबतूं वंडियूं सो इहो सिखी छॾींदा हुजो त घर में बि हिक ॿिए सां ईअं भोग हुजे हिक ॿिए सां रोसामो ज़रूरु हुजे पर ज़िंदगीअ में अहिड़ो न रुसंदा हुजो जो वरी कॾहिं माण्हू परची न सघंदो हुजे रिश्तनि खां दूरि हलियो वेंदो हुजे इहा ज़िंदगी कंहिं न कम जी हुजे मोहबत हुजे अमुन आस्तगी सां भाईचारे सां हिक ॿिए जी हिक ॿिए जी तबियत खे सुञाणे वठंदा हुजो त घर में कीअं हलणु खपंदो हुजे घरवारो कीअं हुजे घरवारे खे हुजे त मुंहिंजी घरवारी कीअं हुजे पंहिंजे बचनि ते पंहिंजे औलाद जो ख़्यालु कंदा हुजो उहो ई अव्हांखे कमु ईंदो हुजे न की अव्हां हिक ॿिए जे ज़िद में हुजो हिक ॿिए जी अना में हुजो त हो करे आउं छो करां हुन न कयो हुजे आउं छो करां ज़िंदगीअ जा मक़सद अधूरा रहिजी वेंदा हुजनि वरी जेको अव्हांजो ईंदड़ नसुल हुजे औलाद हुजे उन्हनि जा अरमान अधूरा रहंदा हुजनि हुननि जी न तरबियत करे सघंदा हुजूं न उन्हनि खे तालीम ॾेई सघंदा हुजूं न उन्हनि खे हुनर सेखारे सघंदा हुजूं छो जे वॾनि जी जेका उण तुण हुजे जेका सॼो ॾींहुं वठ सठ लॻी पई हुजे पोइ हिन में माण्हू जी ज़िंदगी मज़े में न गुज़रे सो अना खे छॾे करे मोहबत जे घस ते लही पवंदा हुजो मोहबत जो ॾीओ ॿारींदा हुजो दरगुजर जॾहिं कंदा हुजो तॾहिं ज़िंदगी बहितर थींदी हुजे अॼोके प्रोग्राम मोकिलाईंदा हुजूं इन ई उमेद सां त ईंदड़ साल ख़ुशियुनि वारो ईंदो हुजे असांजी पंहिंजे शऊर में वाधारो ईंदो हुजे जेके असां खां कोताहियूं कमियूं थियूं हुजनि उन्हनि खे दूर करे जेको हुजे असां हिकु पासे करे वरी नई सही ज़िंदगीअ जी जेको हुजे शुरूआत कंदा हुजूं सुठियूं ॻाल्हियूं सुठा अमल ऐं सुठनि रस्तनि ते हलण जी जेको हुजे असां कोशिशूं कंदा हुजूं ऐं असांजी इहा दुआ हुजे की साल अव्हां ऐं असां पूरी दुनिया में जिते जिते बि तव्हां वेठा हुजो तव्हां सभु हमेशह ख़ुशि हुजो सलामत हुजो ऐं अहिड़ा कई साल जेके हुजनि ख़ुशियुनि सां ज़िंदगी गुज़ारींदा हुजो ऐं मूंखे हिकिड़ी इहा ॻाल्हि बि सुठी हुजे हिन साल सॼे साल में जेके असांजे पूरो टीम हुजे जेको असांजी पंहिंजी जेका टीम हुजे उन में नंढा नंढा बालक नौजवान जेके शामिल हुजनि उन्हनि एॾे सुहिणे इन दूरबीनीअ जे आधार ऐं उन्हनि जे कंप्यूटर जे आधार उन ट्रांसमिशन खे लाइव करे अव्हां ताईं पुॼायो हुजे मूंखे एतिरो जेतिरो सिंध ते फ़ख़ुरु हुजे एतिरो उन्हनि सभिनी मुंहिंजे इन्हनि माणक मोतियुनि ते बि मूंखे फ़ख़ुरु हुजे त इहो नौजवान जेको असांजा नौजवान आहिनि इन्हनि खे इहा ख़बर हुजे त दुनिया में करिणो छा हुजे प्रोग्राम कीअं करिणो हुजे कंप्यूटर कीअं हलाइणो हुजे दूरबीनीअ जे आधार हिन सिंध खे कीअं ॾेखारणु खपंदो हुजे असांखे जेके हुजनि उहे पाण में जेको हुजे ॻंढींदा हुजनि राब्तो क़ाइमु कंदा हुजनि इहे जेके असांजा जेके कैमरा मैन हुजनि ऐं कंप्यूटर वारा हुजनि जेको इहो सिस्टम हलाईंदा हुजनि इहो सॼो कारनामो उन्हनि जो हुजे उन्हनि
खे बि असांजो सलाम हुजे। सो पूरे सथ सां गॾोगॾु असां निहायत उन्हनि जा थोराइता हुजूं त उहे एतिरो असांखे साथ ॾेई कुलो कुल्हे में ॾेई असांखे ईअं खणी अव्हां जे साम्हूं पेश कंदा हुजनि। सो पंहिंजे घर खे पंहिंजे कुटुंब खे बि साराईंदा हुजो, पंहिंजनि बचनि खे बि साराईंदा हुजो त पंहिंजी टीम पंहिंजो सो डायरेक्टर समेत जेके सभु हुजनि उन्हनि सभिनी जे लाइ मोहबतूं सदमी सॾु हुजे। रामू राधा मेरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे जाॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे। रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो। वरी 2025 में छंछर या आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू ऐं राधा सुहिणा रंग खणी अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा पर हुजनि। हिन में 24 में उहो जमालो अव्हां जे साम्हूं कंदो हुजां जॾहिं मेहरान टीवी पंहिंजा सहरा पंहिंजूं ख़ुशियूं खणी अव्हां जे साम्हूं रखी हुजनि त ही उहो पहिरियों जमालो हुजे रुनिया लेला जो। हो जमालो वाह वाह जमालो, हो जमालो वाह वाह जमालो, ओ जेको कटी आयो ख़ैर सां हो जमालो।